बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम सभिनी खे भलीकार। अवां जे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में सुबुह जो आगाज़ आहे ऐं असां सोचो त अॼु अवां जे ॾींहं खे अञा वधीक भरपूर ठाहिणु खपे ऐं हमेशह इहा ई कोशिशि हूंदी आहे। इहा कोशिशि हमेशह अवां सभिनी खे तमामु घणी पसंदि ईंदी आहे। उन जे लाइ अवां जा जेतिरा थोरा मञो ओतिरा घटि आहिनि ऐं मूंखे ख़बर आहे त अॼु बि अवां इन ई इंतज़ार में जाॻिया हूंदो, अर्ली मॉर्निंग उथिया हूंदो त सलाम सिंध स्टार्ट थींदो। उन में को न को अवां जे पसंदि जो महिमान हूंदो, हिन प्रोग्राम खे अवां इंजॉय कंदो ऐं कुझु न कुझु अवां जे लाइ ख़ासि ज़रूरु हूंदो। सो अवां जे इन सोच खे ऐं अवां जे इन यकीन खे मद्देनज़र रखंदे असांजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त जेके असांजा सिंधी भाइर ॻोठनि में रहनि था या इवन जेके शहरनि में रहनि था, यकीननि मिज़ाज सभिनी जो हिकु ई आहे ऐं जेकॾहिं असां सिंधी आहियूं त असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त असां पंहिंजे कल्चर खे अॻिते प्रमोट कयो, पंहिंजे कल्चर जी ॻाल्हि थिए, सकाफ़त जी ॻाल्हि थिए, विरसनि जी ॻाल्हि थिए ऐं जेकॾहिं म्यूज़िक जी ॻाल्हि असां कयूं था त अॼुकल्ह हिकिड़ी बाइज़ ख़ुशी ॻाल्हि आहे ऐं कुझु अर्सो जेकॾहिं मां पहिरियों जी ॻाल्हि कयां त ॾाढे अफ़सोस सां मां हमेशह हिते ई वेही करे ॻाल्हि कंदी हुयसि। अॼुकल्ह कॉपी कल्चर इलाही वधी वियो आहे। असांजा जेके फ़नकार आहिनि उनजी बसि हिकिड़ी कोशिशि आहे त पाड़े वारे मुल्क या इंडिया जो को सॉन्ग रिलीज़ न आहे थियणो, उनखे फ़ौरन कॉपी करिणो आहे, उन ते हिकिड़ो सिंधी कलाम ठाहिणो आहे। त सुवालु हिते क्वेश्चन मार्क हिकिड़ो इहो बि साम्हूं अचे पियो त छा असांजे जेके सिंध जो म्यूज़िक आहे, ख़ासि तौर ते क्लासिकल म्यूज़िक आहे या सूफ़ी म्यूज़िक आहे ऐं फोक म्यूज़िक असांजो जिन में जी ज़रीना, माई भागी, अलन फ़क़ीर, एॾा वॾा वॾा नाला असां वटि मौजूदु आहिनि, त पोइ छो आख़िर असांखे इहा कमी फील थिए थी या असां पंहिंजे कल्चर खे एतिरो ख़राबु था कयूं त बजाए का ओरिजिनल धुन ठाहिण जे बजाए असां का सुठी का मयारी शाइरी खणी करे उनखे अॻिते आणियूं, आवाम ताईं पहुचायूं त असांजा जेके ॿार आहिनि, जेका ईंदड़ जनरेशन आहे, जेका ॿुधणु चाहे थी मौसीक़ी, उन ताईं असां कुझु न कुझु सुठो पहुचायूं। बहरहाल अलाह जा जेतिरा थोरा मञो ओतिरा घटि आहिनि त हाणे असांजे सिंगर्स में बि इहो सेंस अची वियो आहे ऐं कोशिशि सभिनी जी इहा ई आहे त हाणे कॉपी जेके धुनूं आहिनि, कॉपी म्यूज़िक आहे, उनखे थोरो साइड ते रखी करे सूफ़ी म्यूज़िक ॾे अचे। छो जो भले मां अॼु जी ॻाल्हि कयां, अॼु खां 100,000 साल पहिरियों जी ॻाल्हि कयां या क़दीम सिंध जी ॻाल्हि कयां, क़दीम अदब जी ॻाल्हि कयां, क़दीम शाइरी जी ॻाल्हि कयां, त उन में हिकिड़ी शइ जेका नुमाया नज़र ईंदी हुई उहा इहा हूंदी हुई त शाइरीअ में इंसानियत जो पैगाम हूंदो हुयो ऐं इंसानियत जी ॻाल्हि कई वेंदी हुई ऐं उतां जे उहा जेका शाइरी हुई जंहिंखे असां क़दीम क्लासिकी शाइरी चऊं था, उन में असांखे पंहिंजे कल्चर जी हिकु हिकु शइ नुमाया नज़र ईंदी हुई। ॿोली साफ़ु हूंदी हुई ऐं उनखां पोइ लफ़्ज़नि जी जेका जोड़जक हूंदी, जेका बीहक हूंदी हुई, उहो जेको अंदाज़ हूंदो हुयो ॾाढो निरालो हूंदो हुयो ऐं उहो ई कारण आहे अॼु बि जॾहिं असां शाह लतीफ़ जी शाइरी, हज़रत सचल सरमस्त जी शाइरी या नानक फ़क़ीर जी शाइरी या अहिड़ा ॿिया सूफ़ी केतिरा ई बुज़ुर्ग आहिनि जिन जी शाइरी जॾहिं ॿुधंदा आहियूं त यकीन कयो अजीब हिकिड़ी कैफ़ियत हूंदी आहे, अजीब हिकिड़ी फीलिंग मन में उथंदी आहे ऐं असां उनखे यकीन कयो लफ़्ज़ न ॾेई सघंदा आहियूं ऐं इहा ई ख़ूबसूरती आहे असांजे शाइरी जी, इहा ई ख़ूबसूरती आहे असांजे कल्चर जी ऐं इहा ई ख़ूबसूरती आहे असांजे म्यूज़िक जी। इवन जेकॾहिं मां इंस्ट्रूमेंट्स जी ॻाल्हि कयां त बाजो आहे, तबलो आहे, ढोलक आहे, बेंजो आहे, बांसुरी आहे, इलाही शयूं आहिनि जेके यकीन कयो एतिरियूं रिच आहिनि, एतिरो रिच कल्चर आहे असांजो जो दुनिया असांजे कल्चर खे, दुनिया असांजे धुनुनि खे कॉपी करे थी, फॉलो करे थी। इन जो मतिलबु इहो आहे त असांजे शहर में वाक़ई का ॻाल्हि आहे, पर हाणे विच में जेका सिचुएशन हुई आहे यकीननि अवां सभिनी जे साम्हूं हुई ऐं कम अज़ कम पढ़ियो लिखियो जेको तबिको आहे उहो इन्हनि शयुनि खे न पियो लाइक करे ऐं हाणे अलाह जो शुक्र आहे त पढ़ियल लिखियलनि जे लाइ बि तमामु बहितरीनु आवाज़ ऐं तमामु बहितरीनु सिंगर्स हाणे अची विया आहिनि इंडस्ट्री में जेके कोशिशि कनि था त हर हिक खे एंटरटेन कयो वञे ऐं हर हिक ताईं को न को सुठो पैगाम पहुचायो वञे। सो मुंहिंजी ॻाल्हि ॿोल कंटिन्यू रहंदी, पर मां कोशिशि कंदसि अॼु जॾहिं मां हिन महिल ताईं मौसीक़ी जी ॻाल्हि कई आहे त असां वटि अॼु ईअं चइजे त हर रंग मौजूदु आहे। तबलो बि आहे, अव्हांखे हारमोनियम बि मिलंदो, अव्हांखे पियानो बि मिलंदो, उनखे अलावा बेंजो बि अव्हांखे मिलंदो। त यकीननि अव्हांखे कुझु न कुझु थीम सम्झ में अची वई हूंदी त अॼु असांजे प्रोग्राम जो फॉर्मेट छा आहे। बिल्कुलु फॉर्मेट इहो आहे त अॼु असां कोशिशि कई आहे त ॻाल्हि ॿोल इलाही घटि कंदासीं, इन करे न त मुंहिंजो गलो ख़राबु आहे बल्कि इन करे जो मां चाहियां थी त अवां सभिनी ताईं म्यूज़िक ऐं बहितरीनु जेको म्यूज़िक फॉर्म आहे उहो अवां ताईं पहुचायो वञे। सो बहितरीनु आवाज़नि जा मालिक राॻी असां वटि मौजूदु आहिनि ऐं मां चाहींदसि इंट्रोडक्शन कराए वञे। सो सभ खां पहिरियों मुंहिंजो टीम मेंबर हमेशह मूंसां गॾु मौजूदु हूंदा है आमिर मुग़ल। अस्सलाम वालेकुम, कैसे मिजाज है भाई? खैरियत से? बहुत शुक्रिया और आज भी आप मौजूद हैं, इसके लिए बहुत बहुत शुक्रिया आपका। अब आते हैं मेहमानों की तरफ जो कि बहुत दूर से आए, जेके व्यूवर्स इलाही परे खां आया आहिनि ऐं ख़ासि तौर ते सीड़ जी हिन प्रोग्राम जे लाइ आया आहिनि त जेतिरा थोरा हुननि जा मञियो ओतिरा घटि आहिनि। सो पहिरीं जेका फ़नकार अॼु के प्रोग्राम में मौजूदु आहे, माशाल्लाह तमामु बहितरीनु आवाज़ आहे, तमामु बहितरीनु अंदाज़ आहे
ऐं ख़ासि तौर ते जॾहिं मां सूफ़ी म्यूज़िक जी ॻाल्हि कयां थी त इलाही ख़ूबसूरती सां इलाही सुहिणे अंदाज़ में माशाल्लाह कंहिं बि सूफ़ी कलाम खे ॻाईंदियूं आहिनि बख़्तावर मारवी। अस्सलाम वालेकुम। ऐं सलाम सिंध में अव्हांखे भली कार चवंदासीं। ख़ुशि आहियो? जी बिल्कुलु। तमामु सुठी ॻाल्हि। ऐं अव्हांजे भर में मौजूदु आहिनि जेके माशाल्लाह तमामु बहितरीनु हारमोनियम प्ले कंदा आहिनि, उस्ताद ग़ुलाम रसूल साहब। अस्सलाम वालेकुम। अव्हांखे बि सलाम सिंध में भली कार चवंदासीं। ऐं ॿियो हिकिड़ो आर्टिस्ट मौजूदु आहे, तमामु बहितरीनु आवाज़ जो मालिक रागी आहे इरफान अली अवान, जेके माशाल्लाह कनकोट खां आया आहिनि। अस्सलाम वालेकुम। अव्हांखे बि सलाम सिंध में भली कार चवंदासीं। लख एहसान अव्हांजा जो अव्हां टई मोज़िज़ महिमान मौजूदु आहियो। ऐं अव्हां सां गॾु अव्हांजी टीम बि मौजूदु आहे। ऐं ढोलक ते मौजूदु आहिनि मीर साहब ऐं हबीबुल्ला साहब। थैंक यू सो मच। अव्हां ॿिन्ही खे बि भली कार चवंदासीं। ऐं बेंजो ते मौजूदु आहे हमद मुराद। अस्सलाम वालेकुम। अव्हांखे भली कार चवंदासीं। सो सभिनी मौजूदु महिमाननि जी थोराइती आहियां जो हिन प्रोग्राम में 4 चंड हणण जे लाइ अव्हां क़ीमती वक़्तु कढी हिते आया आहियो। सो व्यूवर्स, ॻाल्हि ॿोल खे असां कंटिन्यू कंदासीं, पर मूंखे लॻे थो त आगाज़ हिकिड़े बहितरीनु कलाम सां थियणु खपे। ख़ासि तौर ते मारवी मौजूदु आहे, बख़्तावर मारवी। सो मां उनखे रिक्वेस्ट कंदसि आगाज़ कंहिं न कंहिं सूफ़ी कलाम सां थी वञे। छा ख़्यालु आहे? जी बिल्कुलु। सो कहिड़ो सूफ़ी कलाम पेश करणु चाहींदियूं? सूफ़ी कलाम अव्हांजा आशिक़ हवज़ारे आहिनि। आहे हाय वाह वाह, तमामु बहितरीनु कलाम आहे ऐं ख़ासि तौर ते पोइट्री इलाही बहितरीनु आहे। सो हिकिड़ी ॻाल्हि जेका ज़रूरु हिते चवणु चाहींदसि, सम्झण जी कोशिशि करियो शाइरी खे ऐं दिलि सां ॿुधिजो, ध्यानु सां ॿुधिजो। जी मारवी। आशिक़ हज़ारे आहिनि, अव्हांजा आशिक़ हज़ारे आहिनि, असांजी यारी क़बूल पेशनि, असांजी यारी क़बूल पेशनि, अव्हांजा आशिक़ हज़ारे आहिनि, अव्हांजा आशिक़ हज़ारे आहिनि।
अव्हां जा आशिक हज़ार आहिनि असांजी यारी क़बूल पैशल ऐं ॾिसो केतिरे ख़ूबसूरत अंदाज़ में मालिक सां हिकिड़े मोहब्बत जो इज़हार आहे ऐं मांझी फ़क़ीर जो कलाम यकीनन तमामु बहितरीनु सूफ़ी बुज़ुर्ग आहिनि ऐं तमामु बहितरीनु कलाम हुन जा आहिनि ऐं पैगाम ख़ासि तौर ते तमामु बहितरीनु हुयो सो नंढपण खां वठी सूफ़ी ॻायो पियो या ॿिए क़िस्म जा जेके फॉर्म्स आहिनि उहे बि ॻायो पियो शुरू खां वठी सूफ़ी सूफ़ी अच्छा के घर वारनि जी फरमाइश ते या पाण खे दिली तरह सुकून मिलंदो आहे सूफ़ी ॻाए छो त अम्मी ॻाईंदी आहे भेण ॻाईंदी हुई उन्हनि खे ॾिसी शौक़ु थियो त पोइ बाबा खे अम्मी चयो त भला हिननि खे शौक़ु आहे त भला सेखारियो जी त इन करे पोइ बाबा रियाज़ करायो अञा सिखां पई मां सिखियल त न आहियां पर सिखां पई मां अञा तमामु सुठी ॻाल्हि आहे माशाल्लाह इलाही ख़ूबसूरत अंदाज़ आहे मुंहिंजो इलाही बहितरीनु अंदाज़ में माशाल्लाह मां परफॉर्म कयो थियो ऐं मुंहिंजो बाबा साईं बि मौजूदु आहे ख़ासि तौर ते हिकिड़ी न्याणी खे हिन फील्ड में आणणु यकीनन हिकु वॾो चैलेंज आहे ऐं इलाही टफ कमु आहे छाकाणि करे जेतिरा बि कॉन्सर्ट्स हूंदा आहिनि यकीनन नाइट में हूंदा आहिनि ऐं हुन में पेरेंट्स जी सपोर्ट खां बिना माण्हू नथो गुज़ारे सघे सो मुंहिंजे बाबा साईं सां बिल्कुलु ॻाल्हाइणु चाहींदासीं मां माइक चाहींदसि बाबा साईं खे ॾियो पंहिंजे खे जी सर अवनी न्याणी माशाल्लाह तमामु बहितरीनु ॻाए थी सिर्फ़ु कोशिशि आहे पुटु त अञा बि सुठो ॻाए अञा बि सुठो ॻाए अञा बि सुठो ॻाए अच्छा माशाल्लाह अवां जूं ॿ न्याणियूं आहिनि हिन फील्ड में अवां जी घरवारी आहे जी हा माशाल्लाह घरवारियूं बि आहिनि ऐं बचड़ा बि आहिनि ऐं काफ़ी शागिर्द बि आहिनि माशाल्लाह ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद में कंपोज़र बि आहियां ग्रेट हाणे ही आख़िरी नंढड़ी आहे जेका इंशाल्लाह पहिरीं तव्हांखे मां ॿुधायां सनम मारवी मुंहिंजी धीउ आहे माशाल्लाह उन खां बाद में रेशमा आहे रेशमा खां बाद में नंढी में नंढी यादव नंढे में नंढी आहे ऐं माशाल्लाह अल्लाह जे फज़लो करम सां इहे चइजे त अवां जूं जेके टई न्याणियूं आहिनि हिक खां हिकु आहिनि छो जो मां रेशमा खे बि ॿुधो आहे सनम मारवी सां बि मुंहिंजी काफ़ी गुफ़्तगू रही ऐं कुझु ॾींहं पहिरियों ई बल्कि मुंहिंजे ख़्याल में 2 हफ़्ता पहिरियों ई असांजे प्रोग्राम में मौजूदु हुयो ऐं इलाही डिटेल में गुफ़्तगू थी तमामु बहितरीनु माशाल्लाह इलाही ख़ूबसूरत अंदाज़ आहे अवां सभिनी जो ऐं ख़ासि तौर ते सूफ़ी म्यूज़िक खे जेको अॻिते खणी अवां हलो पिया अवांजो पूरो ख़ानदान इहे चए त पूरी फैमिली अॻिते खणी हले पई त यकीनन असां पाकिस्ताननि जे लाइ इहा वॾी बाइज़ फ़ख़्रु ॻाल्हि आहे त असांजे सूफ़ी म्यूज़िक खे इंटरनेशनली तव्हां अॻिते मोकिलियो पिया सो यकीनन पूरा सिंध वासी अवां सभिनी जा थोराइता आहिनि छो जो असां चाहियूं था त हाणे सूफ़ी फॉर्म सूफ़ी म्यूज़िक अॻिते अचे माण्हुनि खे सूफ़ीज़म जी ख़बर पए ऐं अवां सां गॾु मौजूदु आहिनि जनाब इरफान साहब जी अवां सां मुखातिब थियणु चाहींदासीं केतिरे अरसे खां ॻायो पिया माशाल्लाह माशाल्लाह तकरीबन 15 साल थी विया आहिनि 15 साल थी 15 साल थी विया आहिनि प्रॉपर यानी कि ॻाइण में बाक़ी ॻाइणु ॼाण तमामु ॾुखियो आहे सम्झणु ऐं सिखणु तमामु हिकिड़ी हे गहरी फील्ड आहे कोशिशि आहे त कयूं था थोरो घणो ॻायूं था तमामु सुठी ॻाल्हि अवां खां बिल्कुलु असां कलाम ॿुधंदासीं पर हिकिड़े ब्रेक खां पोइ छो जो अवां जे लाइ यकीनन मां हारमोनियम बि प्ले कयो था तव्हांजे लाइ ख़ासि तौर ते माइक जो इंतज़ामु कयो वेंदो ऐं फ़िलहालु मां चाहींदसि हिकु भेरो ॿीहर असां अवां खे रिक्वेस्ट कयूं त हिकिड़ो बहितरीनु कलाम ॿुधायो त जीअं अञा हिन प्रोग्राम में वधीक ख़ूबसूरती अचे ऐं 4 चंड लॻी वञनि सो अवां सभई रेडी आहियो जी ही जेको मां कलाम तव्हांखे हींअर ॿुधाईंदमि उहो बरकत फ़क़ीर जो कलाम आहे ऐं उन जी पंहिंजी कंपोज़ आहे ऐं अदी सनम इहो गीत ॻायो आहे कहो कांगा कई बात अजी जी बचन जी अची वे हो अंगण ते लहो सभा जेला हो कांगड़ तो जुवा मिसरी असां मिठो अतबार करे तो बिंद सरे नथी हो अतबार करे तो बिंद सरे नथी ये दिल दसवा तुझे ये दिल दसवा तुझे मैं क्या करे
दिल दा सिवा तुझे, ये दिल दा सिवा तुझे, मैं की याद करे नथी, एतबार करे तो बंद सरे नथी, एतबार करे तो बंद सरे नथी। एतबार करी तो बिनत सरे नथी, तमाम बेहतरीन तमाम खूबसूरत अंदाज में माशाल्लाह इन कलाम के मगायो। व्यूवर्स प्रोग्राम के हिते कंटिन्यू कनासी बट वक्त आहे हिते हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक जो, सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं। मिलो था ब्रेक खां पोइ, ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम सभिनी खे भलीकार। अवां जे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में सुबुह जो आगाज़ आहे ऐं असां सोचो त अॼु अवां जे ॾींहं खे अञा वधीक भरपूर ठाहिणु खपे ऐं हमेशह इहा ई कोशिशि हूंदी आहे। इहा कोशिशि हमेशह अवां सभिनी खे तमामु घणी पसंदि ईंदी आहे, सो हुन जे लाइ अवां जा जेतिरा थोरा मञो ओतिरा घटि आहिनि। ऐं मूंखे ख़बर आहे त अॼु बि अवां इन इंतज़ार में जाॻिया हूंदो, अर्ली मॉर्निंग उथिया हूंदो त सलाम सिंध स्टार्ट थींदो, हुन में को न को अवां जे पसंदि जो महिमान हूंदो, हिन प्रोग्राम खे अवां इंजॉय कंदो ऐं कुझु न कुझु अवां जे लाइ ख़ासि ज़रूरु हूंदो।
सो अव्हां जे इन सोच खे ऐं अव्हां जे इन यकीन खे मद्देनज़र रखंदे असांजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त जेके असांजा सिंधी भाइर ॻोठनि में रहनि था या इवन जेके शहरनि में रहनि था यकीनन मिज़ाज सभिनी जो हिकु ई आहे ऐं जेकॾहिं असां सिंधी आहियूं त असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त असां पंहिंजे कल्चर खे अॻिते प्रोमोट कयो, पंहिंजे कल्चर जी ॻाल्हि थिए, सकाफ़त जी ॻाल्हि थिए, विरसनि जी ॻाल्हि थिए ऐं जेकॾहिं म्यूज़िक जी ॻाल्हि असां कयूं था त अॼुकल्ह हिकिड़ी बाइज़ ख़ुशी ॻाल्हि आहे ऐं कुझु अर्सो जेकॾहिं मां पहिरियों जी ॻाल्हि कयां त ॾाढे अफ़सोस सां मां हमेशह हिते ई वेही करे ॻाल्हि कंदी हुयसि। अॼुकल्ह कॉपी कल्चर इलाही वधी वियो आहे, असांजा जेके फ़नकार आहिनि उनजी बसि हिकिड़ी कोशिशि आहे त पाड़े वारे मुल्क या इंडिया जो को सॉन्ग रिलीज़ न आहे थियणो, उनखे फ़ौरन कॉपी करिणो आहे, उन ते हिकिड़ो सिंधी कलाम ठाहिणो आहे। त सवालु हिते क्वेश्चन मार्क हिकिड़ो इहो बि साम्हूं अचे पियो त छा असांजे जेके सिंध जो म्यूज़िक आहे, ख़ासि तौर ते क्लासिकल म्यूज़िक आहे या सूफ़ी म्यूज़िक आहे ऐं फोक म्यूज़िक असांजो जिन में जीजी ज़रीना, माई भागी, अलन फ़कीर, एॾा वॾा वॾा नाला असां वटि मौजूदु आहिनि त पोइ छो आख़िर असांखे इहा कमी फील थिए थी या असां पंहिंजे कल्चर खे एतिरो ख़राबु था कयूं त बजाए का ओरिजिनल धुन ठाहिण जे बजाए असां का सुठी का मयारी शाइरी खणी करे उनखे अॻिते आणियूं, आवाम ताईं पहुचायूं त असांजा जेके ॿार आहिनि, जेका ईंदड़ जनरेशन आहे जेका ॿुधणु चाहे थी मौसीक़ी, उन ताईं असां कुझु न कुझु सुठो पहुचायूं। बहरहाल अलाह जा जेतिरा थोरा मञो ओतिरा घटि आहिनि त हाणे असांजे सिंगर्स में बि इहो सेंस अची वियो आहे ऐं कोशिशि सभिनी जी इहा ई आहे त हाणे कॉपी जेके धुनूं आहिनि, कॉपी म्यूज़िक आहे उनखे थोरो साइड ते रखी करे सूफ़ी म्यूज़िक ॾे अचे। छो जो भले मां अॼु जी ॻाल्हि कयां, अॼु खां 100,000 साल पहिरियों जी ॻाल्हि कयां या क़दीम सिंध जी ॻाल्हि कयां, क़दीम अदब जी ॻाल्हि कयां, क़दीम शाइरी जी ॻाल्हि कयां त उन में हिकिड़ी शइ जेका नुमाया नज़र ईंदी हुई उहा इहा हूंदी हुई त शाइरीअ में इंसानियत जो पैगाम हूंदो हुयो ऐं इंसानियत जी ॻाल्हि कई वेंदी हुई ऐं उतां जे उहा जेका शाइरी हुई जंहिंखे असां क़दीम क्लासिकी शाइरी चऊं था उन में असांखे पंहिंजे कल्चर जी हिकु हिकु शइ नुमाया नज़र ईंदी हुई, ॿोली साफ़ु हूंदी हुई ऐं उनखां पोइ लफ़्ज़नि जी जेका जोड़जक हूंदी, जेका बीहक हूंदी हुई, उहो जेको अंदाज़ हूंदो हुयो ॾाढो निरालो हूंदो हुयो ऐं उहो ई कारण आहे अॼु बि जॾहिं असां शाह लतीफ़ जी शाइरी, हज़रत सचल सरमस्त जी शाइरी या नानक फ़कीर जी शाइरी या अहिड़ा ॿिया सूफ़ी केतिरा ई बुज़ुर्ग आहिनि जिन जी शाइरी जॾहिं ॿुधंदा आहियूं त यकीन कयो अजीब हिकिड़ी कैफ़ियत हूंदी आहे, अजीब हिकिड़ी फीलिंग मन में उथंदी आहे ऐं असां उनखे यकीन कयो लफ़्ज़ न ॾेई सघंदा आहियूं ऐं इहा ई ख़ूबसूरती आहे असांजे शाइरी जी, इहा ई ख़ूबसूरती आहे असांजे कल्चर जी ऐं इहा ई ख़ूबसूरती आहे असांजे म्यूज़िक जी। इवन जेकॾहिं मां इंस्ट्रूमेंट्स जी ॻाल्हि कयां त बाजो आहे, तबलो आहे, ढोलक आहे, बेंजो आहे, बांसुरी आहे, इलाही शयूं आहिनि जेके यकीन कयो एतिरियूं रिच आहिनि, एतिरो रिच कल्चर आहे असांजो जो दुनिया असांजे कल्चर खे, दुनिया असांजे धुनुनि खे कॉपी करे थी, फॉलो करे थी। इन जो मतिलबु इहो आहे त असांजे शयुनि में वाक़ई का ॻाल्हि आहे पर हाणे विच में जेका सिचुएशन हुई आहे यकीनन अवां सभिनी जे साम्हूं हुई ऐं कम अज़ कम पढ़ियो लिखियो जेको तबिको आहे उहो इन्हनि शयुनि खे न पियो लाइक करे ऐं हाणे अलाह जो शुक्र आहे त पढ़ियल लिखियलनि जे लाइ बि तमामु बहितरीनु आवाज़ ऐं तमामु बहितरीनु सिंगर्स हाणे अची विया आहिनि इंडस्ट्री में जेके कोशिशि कनि था त हर हिक खे एंटरटेन कयो वञे ऐं हर हिक ताईं को न को सुठो पैगाम पहुचायो वञे। सो मुंहिंजी ॻाल्हि ॿोल कंटिन्यू रहंदी पर मां कोशिशि कंदसि अॼु जॾहिं मां हिनमहिल ताईं मौसीक़ी जी ॻाल्हि कई आहे त असां वटि अॼु ईअं चइजे त हर रंग मौजूदु आहे, तबलो बि आहे, अव्हांखे हारमोनियम बि मिलंदो, अव्हांखे पियानो बि मिलंदो, उनखे अलावा बेंजो बि अव्हांखे मिलंदो त अवां यकीनन अव्हांखे कुझु न कुझु थीम सम्झ में अची वई हूंदी त अॼु असांजे प्रोग्राम जो फॉर्मेट छा आहे। बिल्कुलु फॉर्मेट इहो आहे त अॼु असां कोशिशि कई आहे त ॻाल्हि ॿोल इलाही घटि कंदासीं, इन करे न त मुंहिंजो गलो ख़राबु आहे बल्कि इन करे जो मां चाहियां थी त अवां सभिनी ताईं म्यूज़िक ऐं बहितरीनु जेको म्यूज़िक फॉर्म आहे उहो अवां ताईं पहुचायो वञे। सो बहितरीनु आवाज़नि जा मालिक रागी असां वटि मौजूदु आहिनि ऐं मां चाहींदसि इंट्रोडक्शन करायो वञे। सो सभ खां पहिरियों मुंहिंजो टीम मेंबर हमेशह मूंसां गॾु मौजूदु हूंदा आहे आमिर मुग़ल। अस्सलाम वालेकुम, कैसे मिजाज है भाई? खैरियत से? बहुत शुक्रिया और आज भी आप मौजूद हैं, इसके लिए बहुत बहुत शुक्रिया आपका। अब आते हैं मेहमानों की तरफ जो कि बहुत दूर से आए, जेके व्यूवर्स इलाही परे खां आया आहिनि ऐं ख़ासि तौर ते सीड़ जी हिन प्रोग्राम जे लाइ आया आहिनि त जेतिरा थोरा हुननि जा मञियो ओतिरा घटि आहिनि। सो पहिरीं जेका फ़नकार अॼु के प्रोग्राम में मौजूदु आहे माशाल्लाह तमामु बहितरीनु आवाज़ आहे, तमामु बहितरीनु अंदाज़ आहे ऐं ख़ासि तौर ते जॾहिं मां सूफ़ी म्यूज़िक जी ॻाल्हि कयां थी त इलाही ख़ूबसूरती सां इलाही सुहिणे अंदाज़ में माशाल्लाह कंहिं बि सूफ़ी कलाम खे ॻाईंदियूं आहिनि बख़्तावर मारवी। अस्सलाम वालेकुम ऐं सलाम सिंध में अव्हांखे भली कार चवंदासीं, ख़ुशि आहियो? जी बिल्कुलु, तमामु सुठी ॻाल्हि। ऐं अव्हांजे भर में मौजूदु आहिनि जेके माशाल्लाह तमामु बहितरीनु हारमोनियम प्ले कंदा आहिनि, उस्ताद ग़ुलाम रसूल साहब। अस्सलाम वालेकुम, अव्हांखे बि सलाम सिंध में भली कार चवंदासीं। ऐं
ॿियो हिकिड़ो आर्टिस्ट मौजूदु आहे, तमामु बहितरीनु आवाज़ जो मालिक रागी आहे इरफान अली अवान, जेके माशाल्लाह कनकोट खां आया आहिनि। अस्सलाम वालेकुम। अव्हांखे बि सलाम सिंध में भलीकार चवंदासीं। लख एहसान अव्हांजा जो अव्हां टई मोज़िज़ महिमान मौजूदु आहियो ऐं अव्हां सां गॾु अव्हांजी टीम बि मौजूदु आहे ऐं ढोलक ते मौजूदु आहिनि मीर साहब ऐं हबीबुल्ला साहब। थैंक यू सो मच। अव्हां ॿिन्ही खे बि भलीकार चवंदासीं। ऐं बेंजो ते मौजूदु आहे हमद मुराद। अस्सलाम वालेकुम। अव्हांखे भलीकार चवंदासीं। सो सभिनी मौजूदु महिमाननि जी थोराइती आहियां जो हिन प्रोग्राम में 4 चंड हणण जे लाइ अव्हां क़ीमती वक़्तु कढी हिते आया आहियो। सो व्यूवर्स, ॻाल्हि ॿोल खे असां कंटिन्यू कंदासीं, पर मूंखे लॻे थो त आगाज़ हिकिड़े बहितरीनु कलाम सां थियणु खपे। ख़ासि तौर ते मारवी मौजूदु आहे, बख्तावर मारवी। सो मां उनखे रिक्वेस्ट कंदसि आगाज़ कंहिं के सूफ़ी कलाम सां थी वञे। छा ख़्यालु आहे? जी बिल्कुलु। सो कहिड़ो सूफ़ी कलाम पेश करणु चाहींदियूं? सूफ़ी कलाम अव्हां जा आशिक़ हवज़ारे आहिनि। हाय हाय, वाह वाह, तमामु बहितरीनु कलाम आहे ऐं ख़ासि तौर ते पोइट्री इलाही बहितरीनु आहे। सो हिकिड़ी ॻाल्हि जेका ज़रूरु हिते चवणु चाहींदसि, सम्झण जी कोशिशि करियो शाइरी खे ऐं दिलि सां ॿुधिजो, ध्यानु सां ॿुधिजो। जी मारवी। आशिक़ हज़ारे आहिनि, अव्हांजा आशिक़ हज़ारे आहिनि, असांजी यारी क़बूल पेशक, असांजी यारी क़बूल पेशक, अव्हांजा आशिक़ हज़ारे आहिनि, अव्हांजा आशिक़ हज़ारे आहिनि।
अव्हां जा आशिक हज़ार आहिनि असांजी यारी क़बूल पैशल ऐं ॾिसो केतिरे ख़ूबसूरत अंदाज़ में मालिक सां हिकिड़े मोहब्बत जो इज़हार आहे ऐं मांझी फ़क़ीर जो कलाम यकीनन तमामु बहितरीनु सूफ़ी बुज़ुर्ग आहिनि ऐं तमामु बहितरीनु कलाम हुन जा आहिनि ऐं पैगाम ख़ासि तौर ते तमामु बहितरीनु हुयो। सो नंढपण खां वठी सूफ़ी ॻायो पियो या ॿिए क़िस्म जा जेके फॉर्म्स आहिनि उहे बि ॻायो पियो? शुरू खां वठी सूफ़ी सूफ़ी अच्छा के घर वारनि जी फरमाइश ते या पाण खे दिली तरह सुकून मिलंदो आहे सूफ़ी ॻाए? छो त अम्मी ॻाईंदी आहे, भेण ॻाईंदी हुई, उन्हनि खे ॾिसी शौक़ु थियो त पोइ बाबा खे अम्मी चयो त भला हिननि खे शौक़ु आहे त भला सेखारियो जी। त इन करे पोइ बाबा रियाज़ करायो। अञा सिखां पई, मां सिखियल त न आहियां पर सिखां पई मां अञा। तमामु सुठी ॻाल्हि आहे माशाल्लाह। इलाही ख़ूबसूरत अंदाज़ आहे मुंहिंजो, इलाही बहितरीनु अंदाज़ में माशाल्लाह मां परफॉर्म कयो थियो ऐं मुंहिंजो बाबा साईं बि मौजूदु आहे। ख़ासि तौर ते हिकिड़ी न्याणी खे हिन फील्ड में आणणु यकीनन हिकु वॾो चैलेंज आहे ऐं इलाही टफ कमु आहे। छाकाणि करे जेतिरा बि कॉन्सर्ट्स हूंदा आहिनि यकीनन नाइट में हूंदा आहिनि ऐं हुन में पेरेंट्स जी सपोर्ट खां बिना माण्हू नथो गुज़ारे सघे। सो मुंहिंजे बाबा साईं सां बिल्कुलु ॻाल्हाइणु चाहींदासीं। मां माइक चाहींदसि बाबा साईं खे ॾियो पंहिंजे खे। जी सर, अवनी न्याणी माशाल्लाह तमामु बहितरीनु ॻाए थी। सिर्फ़ु कोशिशि आहे पुट त अञा बि सुठो ॻाए, अञा बि सुठो ॻाए। अञा बि सुठो ॻाए। अच्छा माशाल्लाह अवां जूं ॿ न्याणियूं आहिनि हिन फील्ड में, अवां जी घरवारी आहे। जी अवल माशाल्लाह घरवारियूं बि आहिनि ऐं बचड़ा बि आहिनि ऐं काफ़ी शागिर्द बि आहिनि माशाल्लाह। ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद में कंपोज़र बि आहियां। ग्रेट। हाणे ही आख़िरी नंढड़ी आहे जेका इंशाल्लाह पहिरीं तव्हांखे मां ॿुधायां सनम मारवी मुंहिंजी धीउ आहे माशाल्लाह। उन खां बाद में रेशमा आहे, रेशमा खां बाद में नंढी में नंढी यादव, नंढे में नंढी आहे ऐं माशाल्लाह अल्लाह जे फज़लो करम सां इहे चए त अवां जूं जेके टई न्याणियूं आहिनि हिक खां हिकु आहिनि। छो जो मां रेशमा खे बि ॿुधो आहे, सनम मारवी सां बि मुंहिंजी काफ़ी गुफ़्तगू रही ऐं कुझु ॾींहं पहिरियों ई बल्कि मुंहिंजे ख़्याल में 2 हफ़्ता पहिरियों ई असांजे प्रोग्राम में मौजूदु हुयो ऐं इलाही डिटेल में गुफ़्तगू थी। तमामु बहितरीनु माशाल्लाह, इलाही ख़ूबसूरत अंदाज़ आहे अवां सभिनी जो ऐं ख़ासि तौर ते सूफ़ी म्यूज़िक खे जेको अॻिते खणी अवां हलो पिया, अवांजो पूरो ख़ानदान इहे चए त पूरी फैमिली अॻिते खणी हले पई। त यकीनन असां पाकिस्ताननि जे लाइ इहा वॾी बाइज़ फ़ख़्रु ॻाल्हि आहे त असांजे सूफ़ी म्यूज़िक खे इंटरनेशनली तव्हां अॻिते मोकिलियो पिया। सो यकीनन पूरा सिंध वासी अवां सभिनी जा थोराइता आहिनि छो जो असां चाहियूं था त हाणे सूफ़ी फॉर्म, सूफ़ी म्यूज़िक अॻिते अचे, माण्हुनि खे सूफ़ीज़म जी ख़बर पए ऐं अवां सां गॾु मौजूदु आहिनि जनाब इरफान साहब। जी अवां सां मुखातिब थियणु चाहींदासीं। केतिरे अरसे खां ॻायो पिया? माशाल्लाह माशाल्लाह तक़रीबन 15 साल थी विया आहिनि। 15 साल थी 15 साल थी विया आहिनि प्रॉपर यानी कि ॻाइण में। बाक़ी ॻाइणु ॼाण तमामु ॾुखियो आहे, सम्झणु ऐं सिखणु तमामु हिकिड़ी हे गहरी फील्ड आहे। कोशिशि आहे त कयूं था, थोरो घणो ॻायूं था। तमामु सुठी ॻाल्हि। अवां खां बिल्कुलु असां कलाम ॿुधंदासीं पर हिकिड़े ब्रेक खां पोइ, छो जो अवां जे लाइ यकीनन मां हारमोनियम बि प्ले कयो था, तव्हांजे लाइ ख़ासि तौर ते माइक जो इंतज़ामु कयो वेंदो ऐं फ़िलहालु मां चाहींदसि हिकु भेरो ॿीहर असां अवां खे रिक्वेस्ट कयूं त हिकिड़ो बहितरीनु कलाम ॿुधायो त जीअं अञा हिन प्रोग्राम में वधीक ख़ूबसूरती अचे ऐं 4 चंड लॻी वञनि। सो अवां सभई रेडी आहियो? जी ही जेको मां कलाम तव्हांखे हींअर ॿुधाईंदमि उहो बरकत फ़क़ीर जो कलाम आहे ऐं उन जी पंहिंजी कंपोज़ आहे ऐं अदी सनम इहो गीत ॻायो आहे। जीवे हो अंगण ते लहो सभा जेला हो कांगड़ तो जुवा मिसरी असां मिठो अतबार करे सरे नथी हो एतबार करे तो बिंद सरे नथी दिल दसवा तुझे दिल दसवा तुझे मैं क्या करे
घुरे नथी पल तो सिवा ॿियो कुझु त घुरे नथी हीअ दिलि त सिवा तुंहिंजे हीअ दिलि त सिवा तुंहिंजे मूंखे यादि करे नथी एतबार करे सरे नथे एतबार करे तो सरे नथी एतबार करी तो बिन तसरे नथी तमाम बेहतरीन तमाम खूबसूरत अंदाज में माशाल्लाह इन कलाम के मगायो व्यूअर्स प्रोग्राम के हिते कंटिन्यू कनासी बट वक्त आहे हिते हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक जो सो ब्रेक डाउन वधंदासीं मिलो था ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो सलाम से मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 जी व्यूअर्स एक बार ॿीहर अवां सभिनी खे भलीकार चवंदासीं असांजे पंहिंजे प्रोग्राम बल्कि अवां सभिनी जे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिन में ऐं ऑफियर असांजी ॻाल्हि ॿोल हले पई कुझु इंस्ट्रूमेंट्स जे हवाले सां ऐं इंस्ट्रूमेंट्स से मूंखे यादि आहे मूं हिकिड़ो शो कयो हुयो त मूंखे ॾाढो पसंदि आहे जॾहिं हिकिड़ो हिकिड़ो इंस्ट्रूमेंट अलॻि अलॻि प्ले थींदो आहे तबलो आहे तबले जी पंहिंजी ख़ूबसूरती आहे हारमोनियम आहे हारमोनियम जी पंहिंजी ख़ूबसूरती आहे ख़ासि तौर ते बेंजो ते माशाल्लाह सां मौजूदु आहिनि मोहम्मद मुराद साहब ऐं बेंजो इलाही सुठो पिया वॼाइनि इहा ई तारीफ़ पई थिए त बेंजो में जेका ख़ूबसूरती आहे जेको साउंड निकिरे थो ऐं अलॻि अलॻि उनजो हिकिड़ो हिकिड़ो बीट तव्हांखे फील थिए थो त यकीन कयो सिंगर जो आवाज़ु ऐं जॾहिं सभई इंस्ट्रूमेंट्स पाण में मिलनि था त जेका सॉन्ग में ख़ूबसूरती अचे थी उहा अव्हांखे ॿिए कंहिं शइ में नथी मिले अॼुकल्ह त ख़ैर कंप्यूटराइज़ दौरु आहे अव्हां बसि वञो पंहिंजो आवाज़ु ॾियो बाक़ी म्यूज़िक उन में पाण ई फिल थी थो वञे त उहा वैरायटी उहा ख़ूबसूरती नथी अचे जेका हर हिकु इंस्ट्रूमेंट जॾहिं अलॻि अलॻि प्ले थिए थो ऐं उन सभिनी जा साउंड्स जॾहिं मिक्स थियनि था ऐं उनखां पोइ जेका क्वालिटी जेका ख़ूबसूरती अचे थी सो यकीनन सिंगर्स बि आहिनि अॼु म्यूज़िशियन्स बि आहिनि ऐं इहो जेको तालमेल आहे कनेक्शन असां सभिनी खे तमामु घणो पसंदि अची रहियो हूंदो सो ॻाल्हि ॿोल खे बिल्कुलु असां अॻिते वधाईंदासीं बट मां चाहींदसि त कुझु इंस्ट्रूमेंट्स आहिनि असां वटि ऐं आवाज़ बि इलाही सुठा आहिनि सो छो न ॿिन्ही शयुनि खां फ़ाइदो वरितो वञे अव्हांजे आवाज़ में कुझु सुठो ॿुधो वञे छा ख़्यालु आहे मां उस्ताद बुखारी जो गीत तव्हांखे ॿुधाईंदमि जी ऐं उस्ताद बुखारी माशाल्लाह कंपोज़ तमामु वॾा शाइर आहिनि। बाबा जी ठहियल आहे जी मुंहिंजो पंहिंजो गीत आहे असां भी इश्क कयो हो उहो नथो विसरे असां भी इश्क कयो हो उहो नथो विसरे मचे में शौक़ नचो उहो नथो विसरे असां भी इश्क कयो हो उहो नथो विसरे असां भी इश्क कयो हो उहो नथो विसरे मचे में शौक़ नचो उहो नथो विसरे असां भी इश्क
अजाब में भी मज़ो हो न तो विसरे, मज़े में शौक़ न जो हो न तो विसरे, अजाब इश्क कयो हो न तो विसरे, अजाब इश्क कयो हो न तो विसरे, मज़े में शौक़ न जो हो न तो विसरे, अजाब इश्क कयो हो न तो विसरे, अजाब असां बि इश्क कयो हो नथो विसरे। तमामु बहितरीन। ऐं मूंखे लॻे थो इश्क त फ़िलहालु क्लासिकल मौसीक़ी आहे न, ऐं इहो इश्क आहे ऐं विसरणु त यकीनन इम्पॉसिबल आहे, छो जो इश्क उहा शइ आहे जेका तव्हांजे रगुनि में रत जीअं सरायत करे थी। ऐं जॾहिं हिकिड़ी शइ अव्हांजे रगुनि में रत जीअं ड्रोड़े त रत माण्हू जॾहिं रगुनि मां कढंदो आहे त पोइ त फ़न आहे, ख़तमु आहे। उहा ई ॻाल्हि आहे त इश्क उहा शइ आहे। बहरहाल अलाह करे त इश्क जो मतिलबु हर कोई सम्झे। अॼोके दौर में त छोकिरो ऐं छोकिरी पाण में मिलिया, हिते इश्क ख़तमु थियो। इश्क वीचारे केॾो बर्बादु करे छॾियो अथनि, यकीन कयो। ऐं जॾहिं बि मुंहिंजे साम्हूं केरु अहिड़े इश्क जी ॻाल्हि कंदो न, मां चवंदी आहियां तव्हांखे जेकॾहिं इश्क जी ख़बर हुजे हा न त यकीन कयो तव्हां इश्क जी तौहीन न कयो आहे। ऐं अॼोके दौर में त बसि हर कोई मर्ज़ी जो मालिक आहे। बहरहाल अलाह सभिनी खे बरहा ॾिए, सभिनी खे हिदायत ॾिए त हर शइ जे सही मतिलब खे सम्झनि जे। माशाल्लाह अवां सभई मौसीक़े जे मतिलब खे सम्झो था, ऐं इहो ई रीज़न आहे तव्हां हर हिकु कलाम सां, हर हिकु सिटर सां इंसाफ़ कयो था। ऐं हिकिड़े आर्टिस्ट जे लाइ यकीनन इन खां वॾी ॻाल्हि आहे, हिकिड़े लिसनर जे लाइ या हिकिड़े व्यूअर जे लाइ इन खां वॾी ॻाल्हि का नथी थी सघे त हू जेका शइ ॾिसणु चाहे थो, जेका शइ ॿुधणु चाहे थो, उन सां उहो आर्टिस्ट जेको वेही करे उन ॻाल्हि खे या उन शइ खे परफॉर्म करे थो त उनखे इंसाफ़ सां ऐं ईमानदारी सां अॻिते डिलीवर करे। सो बहरहाल अव्हांखे कलाम ॿुधो आहे, मुंहिंजे ख़्याल में त हाणे अधे खां बि कलाम ॿुधणु खपे इरफान साहिब खां। ऐं कचहरी बि अव्हां सां बिल्कुलु कंदासीं जेसि ताईं माइक सेट करे वठो। सो अच्छा, रिश्ते ते ॻाल्हि हले पई अव्हां सां, अव्हांजे भेनरुनि जो रिश्तो कीअं आहे पाण में? दोस्तनि वारो रवैयो हूंदो आहे या थोरो वॾी नंढी वारो फ़र्क़ु? न दोस्तनि वारो, बिल्कुलु फ्री आहे, बिल्कुलु free हर शइ शेयर कंदियूं जी, आहियो? बिल्कुलु। या इवन मौसीक़ी जे हवाले सां अधी ही कलाम मूंखे ॻाइणो आहे? अधी सनम टोकींदी आहे जॾहिं रिसल्ट थींदी आहे असांजी। हाणे त लाहौर थी रहे, जॾहिं हिते हूंदी त रेशमा मां नंढी आहिनि ॿिन्हिनि खां, त मूंखे घणो टोकींदा ॿई। अच्छा, हीअ न हीअं चओ का नथो ग़लति चई, बेइज़ती कराईंदी आहियां छा? वधीक अधी सनम सां मुंहिंजो आहे, ऐं सभिनी वधीक अधी रेशमा उन सां वधीक मुंहिंजो लहंदो आहे। सही 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 सही। सो मुंहिंजे ख़्याल में त असां जेके हिन महिल सभई म्यूज़िशियन्स आहिनि उहे चाहिनि था त कलाम ॿुधो वञे, छा ख़्यालु आहे? छो जो असांजे ॻाल्हियुनि जे दौरान बि टड़ंग 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 टड़ंग। सो मुंहिंजे ख़्याल में तव्हां सभिनी जी ख़्वाहिश खे पूरो कयो वञे। ऐं इरफान साहिबु छा ॿुधाइणु चाहींदो? हिकिड़ो प्यारो हिकिड़ो सिंधी गीत आहे, मधु सखियाणी ॻायो आहे, तव्हांखे पेश कंदो। सुहणा सॼे संसार जा कयां मिलाए मेड़ो, पोइ बि दिल पर तो जहिड़ो ॾिसां नथो मूं ॾेह में। चांड्रो की रात में सब सिंगार करे, सियाणो थी मुझे साम्हूं तू ईंदो न कर। चांड्रो की रात में सब सिंगार करे, चांड्रो की रात में सब सिंगार करे, सियाणो थी मुझे साम्हूं तू ईंदो न कर। मथां काफ़र थियां तोखे सजदो कयां, मथां काफ़र थियां
तोखे सजदो कयां बुत अहिड़ो बि कंहिंखे बणाई दो न कर चांदो की रात में। हो चोटी में छो है तो गुलाबो चोटी में छो है तो गुलाबो छो चपलते तो मैं क्यों मुसागुआ तो कहे दी खबर हूँ सफा बेखबर त तुझी सूह में आहे के नो असर त तुझी सूह में आहे के नो असर पाण खे सोहणा ठाहे तू ठाही दो न कर चांदो की रात में चांदो की रात में। तुझी विख विख सानो मैं शर्म जे तुझी विख विख सानो मैं शर्म जे जिता गुजरे उता ही हो शोर उठे या खुदा करबला करबला की ऐलान कर सोच कर समझ कर किस ऐलान कर सोच कर समझ कर तिरछी नजरों सा कह दे तकी दो न रात में चांदो की रात में। सुह बेपर्दे बेहिसाब छात बसुम शर्म हिजाब रुक जी विया हिन पया वक्त मौसम हवा रात चुरे ही नथी वक्त गुजरे नथो रात चुरे ही नथी वक्त गुजरे नथो बुत अहिड़ो बि कंहिंखे बणाई दो न कर चांदो की रात में सव सिंगार करे साणो थी मुंह जे साम्हूं ई दो न कर मथा काफ़र कयां तोखे सजदो कयां बुत अहिड़ो बि कंहिंखे बणाई दो न कर चांदो की रात में चांदो की रात में चांदो की वाह, तमाम बेहतरीन, तमाम ख़ूबसूरत ऐं ख़ासि तौर ते मूंखे ॾाढी हिकिड़ी ॻाल्हि पसंदि हूंदी आहे जॾहिं को फ़नकार कंहिं कलाम खे ॻाए हर लफ़्ज़ चिटो महसूसु थिए, फील थिए, ख़बर पए त हीउ लफ़्ज़ हिन जो मतिलबु छा आहे ऐं यकीन कयो हिक हिक सिट में उहो लफ़्ज़ पंहिंजो मतिलबु बयानु पियो करे ऐं मुंहिंजो आवाज़ मुंहिंजो अंदाज़ एतिरो बहितरीनु एतिरो ख़ूबसूरत हुयो जो आप सबने भी इंजॉय किया होगा यकीनन, है ना। सो आई थिंक ब्रेक जो टाइम आहे जी वीवर। सो वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो, ब्रेक ॾांहुं वधंदासीं, ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं ऐं कलाम त मां बिल्कुलु ॿुधंदसि छो जो अॼु मां सोचे वेठी आहियां त
त कलाम ई कलाम हूंदा ऐं उमेदु आहे त अॼोको सुबुह अव्हांजो इलाही बहितरीनु गुज़री रहियो हूंदो ऐं अञा जेको टाइम आहे उहो इलाही घणो भरपूर गुज़रंदो सो नंढिड़ो ब्रेक आहे मोटो था ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 जी व्यूअर्स एक बार ॿीहर मां सभिनी खे भली कार छो न असांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं सलाम सिंध में म्यूज़िक जो सिलसिलो बि जारी आहे कचहरी जो सिलसिलो बि जारी आहे जेको उमेदु आहे तव्हां सभिनी खे तमामु घणो पसंदि अची रहियो हूंदो ऐं यकीन कयो मां त अॼु इलाही घणो इंजॉय कयां पई छा करे जो आवाज़ बि इलाही बहितरीनु आहिनि अंदाज़ बि इलाही बहितरीनु आहिनि ऐं जॾहिं इहे सभई शयूं अव्हांखे हिकिड़ी जॻह ते मिली वञनि त पोइ हेॾे होॾे अव्हांजो जेको ज़हन आहे जेको ध्यानु आहे उहो डाइवर्ट न थींदो ऐं हिन महिल मुंहिंजो समूरो ध्यानु सिर्फ़ु फ़नकारनि जे बहितरीनु आवाज़नि ते आहे ऐं इवन मां हिन पासे ॾे हिकिड़ो कनि हिन पासे ॾे आहे हिकिड़ो कनि हिन पासे ॾे आहे ऐं मां ॿिन्ही पासनि खे इंजॉय कयां पई छो जो इंस्ट्रूमेंट्स बि मुंहिंजा पसंदीदा आहिनि ऐं आवाज़ बि माशाल्लाह इलाही बहितरीनु आहिनि सो यकीनन अव्हां बि अॼोके प्रोग्राम खे इलाही घणो इंजॉय कंदा हूंदो ऐं जेकॾहिं को टेंशन हूंदो का परेशानी हूंदी त उहा बिल्कुलु हेॾे या होॾे काॾे न काॾे हली वई हूंदी ऐं अव्हां बिल्कुलु समूरो ध्यानु जेको आहे अव्हांजो उहो हिन ई पासे ॾे हूंदो सो इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं ख़ासि तौर ते अहिड़े क़िस्म जा जेके प्रोग्राम्स हूंदा आहिनि इन ई करे पेश कया वेंदा आहिनि त जेकॾहिं अव्हां ज़हनी तौर ते स्ट्रेस जो शिकार आहियो परेशानी जो शिकार आहियो त म्यूज़िक मां चवंदी आहियां हिकिड़ी अहिड़ी मेडिसिन आहे जेका अव्हांखे फौरी तौर ते रिलीफ ॾिए थी ऐं इन करे जॾहिं बि इवन मां पंहिंजी जेकॾहिं ॻाल्हि कयां उदास हूंदी आहियां या ख़ुशी जी जेका बि कैफ़ियत हूंदी आहे म्यूज़िक बहितरीनु वसीलो बहितरीनु ज़रियो हूंदो आहे उन मोमेंट खे उन लम्हे खे इंजॉय करण जो सो अव्हां ॿुधायो इन खां पहिरियों जो असां कलाम न ॿुधूं बख़्तावर स्ट्रेस में या टेंशन में हूंदियूं आहियो त छा कंदियूं आहियो मां टेंशन न वठंदी आहियां वठंदियूं न आहियो न ख़ूबसूरती जो राज़ इहो आहे मतिलबु यकीन कयो थी सघे थो न मां टेंशन वठंदी न आहियां अक्सर चवंदा आहिनि त औरतूं वधीक टेंशन वठंदियूं आहिनि बिला वचन मामूली मामूली कूड़ ॻाल्हि आहे मां टेंशन जाम वठंदी आहियां न वठंदियूं आहियो हक़ीक़त न, आहे बिल्कुलु। बाबा खे कंफर्म कयो हा हा बिल्कुलु जी अव्हांजी धीउ टेंशन वठंदी आहे न वठंदी आहे या कावड़ जी तेज़ आहे टेंशन त अलाह कंदो न थींदो ॾिनो ई न अल्लाह न करे को अचे बहरहाल हिन मौसीक़ी जे हिसाब सां ही हज़रत इश्क जी ॻाल्हि हली पए हज़रत इश्क पाक आहे बिल्कुलु पर जेकॾहिं इन में हिन मौसीक़ी असांजी जो जेको रंग आहे इहो बि पाक आहे 7 सुर अथव मथे 7 आसमान आहे अथव हेठि 7 ज़मीनूं 7 समुंड सॼी दुनिया 7 सुरनि में पर जे इन में तव्हां हिकिड़ो ग़लति इश्क जे तरफ़ ॾे हलायो टेंशन ई टेंशन अथव पोइ मौसीक़ी बि नथी बख़्शे ऐं दुनिया बि नथी बख़्शे ऐं मुंहिंजे ख़्याल में त माण्हू 24 कलाक रुॻो बेचैन रहे थो सही इहा ॻाल्हि बि आहे इन शइ ते कंट्रोल आहे बाक़ी इश्क जंहिंसां आहे सो मथे वेठो आहे बिल्कुलु हुनजे इश्क में जेकॾहिं तव्हां नमी वेंदो त सॼी ज़िंदगी आख़िरत बि सुठी त दुनिया बि सुठी हीअ त वरी रूह जी ग़िज़ा हिकॾहिं टेंशन थिए बाजे ते वेही वञो तव्हांखे सुकून मिली वेंदो सही ऐं हिन महिल ताईं मां पंहिंजी ज़िंदगी में ऐं अक्सर मुंहिंजी दोस्तियूं मूंखे तानो बि हणी वठंदियूं आहिनि कॾहिं कॾहिं त मां इलाही घणी स्टडी रखी आहे हिन हवाले सां ऐं इश्क मजाज़ खां वठी इश्क हक़ीक़त ताईं छो जो इश्क बेशक मजाज़ खां शुरू थिए पर हुनजो इख़्तिताम जेकॾहिं सचो हूंदो त हक़ीक़त ते वञी थींदो आहे छो जो हिकिड़ो तव्हांखे मजाज़ जॾहिं हिकिड़े इंसान सां मुहबत थिए थी या इवन कंहिं बि शइ सां थिए थी त अव्हां एतिरी गहराई में हलिया था वञो जो अव्हांजी सोच अव्हांजो तालुक़ ऐं जॾहिं उहा शइ अव्हांखे नथी मिले उहा जेका पीड़ा आहे जेको दर्द आहे उहो पाणी अव्हांखे हक़ीक़त सां वञी मिलाए थो सो उहा ई ॻाल्हि आहे त पोइ हाणे इश्क मौसीक़ीअ सां हुजे माउ पीउ सां हुजे कंहिं इंसान सां हुजे जेकॾहिं हक़ीक़त आहे त पोइ तव्हां हिकिड़ी स्टेज अहिड़ी ईंदी आहे जॾहिं अव्हां वञी वाक़ई हुन हक़ीक़त सां मिलंदा आहियो ऐं उहो ई इश्क आहे बाक़ी सभु फ़ानी आहे बाक़ी सभु फ़न आहे घणे में घणो टेंशन त मोबाइल फोन आहे सही था चओ पर तव्हांखे काल कंहिंजी बि अचे त मानी छॾे बि उहा खणंदो वधि में वधि मुंहिंजे ख़्याल में टेंशन इहो आहे पोइ तव्हां इन्हनि जी मोबाइल बंदि हूंदी आहे हा बंदि हूंदी आहे पकी ॻाल्हि आहे इन जो टेंशन थोरो थींदो आहे अच्छा मोबाइल बंदि कबी कंहिं सहेली जी फ़ोन अची वई प्रोग्राम वारे उनखे बंदि कबो त उनजो टेंशन ज़रूरु थींदो सही थोरो वठंदी आहे घणो न वठंदी आहे तॾहिं ख़ुशगुज़ारी ईंदी आहे
अच्छा असां ख़ुशी ॾींदा आहियूं ॿचनि खे। ठीक इरफान साहब अवांजी ज़िंदगी में मोबाइल जो केतिरो यूज़ आहे? मोबाइल यूज़ आहे छो जो कम जे टाइम का ऑफिस जी सही। कॉल आहे या कोई ज़रूरी ॻाल्हि आहे त यूज़ कंदा आहियूं। ज़्यादातर मोबाइल मां घटि यूज़ कंदो आहियां तमामु। सही ऐं कोशिशि इहा हूंदी आहे त पाण खे एंटरटेन करण लाइ मुंहिंजूं 4 नंढड़ियूं आहिनि माशाल्लाह, बसि उन बचण सां वरी ज़्यादा हूंदा आहियूं। वरी उन खां अलावा थी वेंदो आहे त वरी टूर वग़ैरह घुमण फिरण मोबाइल यानी कि घटि यूज़। फ़ाइदो बि मोबाइल आहे, टेंशन बि मोबाइल आहे, ॿ शयूं हुन में आहिनि। सही ऐं मुंहिंजी एतिरी ख़राबु आदत आहे जो मां जीअं तूफ़ान अचे आंधी अचे मुंहिंजे मोबाइल ते कंहिंजी कॉल न ईंदी। माशाल्लाह इहा त वॾी ॻाल्हि आहे। इन खां वधीक फ्री ज़िंदगी यकीन कयो बिल्कुलु नथी थी सघे। बिल्कुलु का एमरजेंसी जे सूरत में अदरवाइज़ मुंहिंजो न के वटि नंबर हूंदो आहे न मां कंहिंखे ॾींदी आहियां। सुकून वारी ज़िंदगी आहे। बसि लिमिटेड हिकिड़ी ईअं चइजे त गैदरिंग आहे, लिमिटेड माण्हू आहिनि जिन खे कॉन्टेक्ट आहे। सो बि को साल में हिकिड़ो दफ़ो हेलो आहे थी वई, बसि बाय बाय सुकून। इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे पर हीअ दुनिया ऐं काइनात आहे, सिस्टम आहे। अगरि माण्हू बिज़ी रहंदो हर कम में दोस्तनि सां ऐं इंजॉय कंदो रहंदो त बहितर आहे। माण्हू एतिरो बि पाण खे अकेलो न करे, अकेलो रहिजी वञे, अकेलो न करणु खपे। बहरहाल सभ खां वॾी जेका अवांजा सचा रिश्ता आहिनि अवांजी फैमिली आहे। अवां सां फैमिली गॾु आहे पोइ यकीन कयो दुनिया जी अवांखे परवाह घटि हूंदी आहे। सो हिकिड़ी स्पेशल इंफॉर्मेशन मां व्यूअर्स सां शेयर करणु चाहींदसि। उहा इंफॉर्मेशन इहा आहे त डिटोल मेगा म्यूज़िकल शो जैकबाबाद में थिए पियो 3 सेप्टेम्बर ते ऐं नुमाइश ग्राउंड जैकबाबाद में ही शो थींदो। ऐं जेकॾहिं डिटोल जा के बि 2 ख़ाली साबुण जा रेपर अवां खणी वेंदो त अवांखे एंट्री जेका टिकट आहे अवांखे बिल्कुलु फ्री ॾिनी वेंदी आहे। जेकॾहिं ईअं वेंदो त पोइ यकीनन अवांखे पैसा भरणा पवंदा। सो अवां जेकॾहिं वञणु चाहियो था त पोइ अवां डिटोल जा जेके ख़ाली पन्नी असां चवंदा आहियूं आम ज़बान में त खणी वेंदो त अवांखे बिल्कुलु फ्री उनजी टिकट मिलंदी। उनखे अलावा टेलीनॉर जे तरफ़ां सिंध टीवी जे सहकार सां टेलीनॉर सारंग मेलो नवाबशाह HM ख्वाजा म्यूज़ियम में 4 सेप्टेम्बर ते मुनक़िद कयो वेंदो। सो उते बि जेकॾहिं अवां वञणु चाहियो त अवां बिल्कुलु वञी सघो था। ऐं ॿई इलाही भरपूर इलाही बहितरीन मेला आहिनि ऐं उमेदु आहे तव्हां सभिनी खे पसंदि आहे। बल्कि अवांखे यकीनन टीज़र्स प्रोमोज़ सिंध टीवीअ ते अवां ॾिसंदा हूंदो त जेकॾहिं वञणु चाहियो फैमिली सां त फैमिली शोज़ आहिनि ऐं अवां पंहिंजी फैमिली समेत वञी करे इंजॉय करे सघो था। सो असां चाहींदासीं त हिकिड़ो बहितरीनु कलाम ॿुधो वञे बख़्तावर खां। बख़्तावर छा ख़्यालु आहे? रेडी आहियो? जी मां तव्हांखे कलाम लतीफ़ सरकार जो कलाम ॿुधाईंदमि तव्हांखे काफ़ी ॿुधाईंदमि। पट पेरी दस के जी लती
घर पूजन जाए, घर की जगह कोई ना पूजे, जिसका पैसा जो खाए, जी लती तमाम बेहतरीन तमाम ख़ूबसूरत अंदाज़ में माशाल्लाह मां इन कलाम की गायो ऐं वक़्तु लाइ महदूद आहे इन करे मां चाहींदसि जल्दी जल्दी हिकिड़ो ॿियो कलाम ॿुधो वञे। छा ख़्यालु आहे इरफान साहब? जी जी कंहिं खां जी जी ही मुंहिंजी पंहिंजी कंपोज़िशन आहे गीत जी उहा पेश कयूं था। गैरन जे चए दिल तोड़ न तू, गैरन जे चए दिल तोड़ न तू, बेडोह फिरी मुँह मोड़ न तू, गैरन जे चए दिल तोड़ न तू, न तू बेडोह फिरी मुँह मोड़ न तू, गैरन जे चए दिल तोड़ न तू, गैरन जे चए दिल तोड़ न तू। नहीं पार
प्यार जे खाते मुआ उमिर विञाई सब मुंह जूं वफ़ाऊं इया लोढ़ न तूं सब मुंह जूं वफ़ाऊं इया लोढ़ न तूं बेडोह फिरी मुंह मोड़ न तूं गैरंज चाहे दिल तोड़ न तूं ख्याल तकर फिर दीवाने जो ये तीर जिगर में ये खोड़ न तूं ये तीर जिगर में ये खोड़ न तूं बेडोह फिरी मुंह मोड़ न तूं कीन को सघंदो जानी तो खां जुदा ही सवार तरह दो तुझो यार सदा रही कीन को सघंदो जानी तो खां जुदा मुझो ना तो रोण सा जोड़ न तूं मुझो ना तो रोवण सा जोड़ न तूं बेडोह फिरी मुंह मोड़ न तूं रंज चाहे दिल तोड़ न तूं रंज चाहे दिल तोड़ न तूं बेडोह फिरी मुंह मोड़ न तूं रंज चाहे दिल तोड़ न तूं ला 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 तमाम बेहतरीन तमाम सुहिणो अंदाज़ माशाल्लाह ऐं इन सां गॾु इजाज़त जो टाइम भी अची चुका है यकीन कयो एहसास ही न थियो त वक़्तु कीअं ख़त्म थी वियो कीअं इख़्तिताम पज़ीर थी वियो बहरहाल अॼु जो प्रोग्राम इलाही बहितरीन रहियो अवां ॿिन्ही फ़नकारनि जी आवाज़नि खे इलाही घणो इंजॉय कयो उमेद आहे त व्यूवर्स खे भी तमामु घणो पसंदि आयो हूंदो सो वॾी महिरबानी लख थोरा लख एहसान अवां जा अवां क़ीमती वक़्तु कढी हिते आहियो अवां जा भी थोरा हितां आहियो अवां जा भी थोरा हितां आहियो माशाल्लाह तमामु बहितरीन अंदाज़ में अवां अॼु प्रोग्राम में चार चंड रहिया आहिनि ऐं अवां जो पूरी अवां टीम गॾु आई अवां सभिनी जे भी मां थोरा हिते आहियां आमिर भाई एंड आप सबका बहुत बहुत शुक्रिया थैंक्स अ लॉट अवां क़ीमती वक़्तु कढी हिते आयो ऐं प्रोग्राम में इजाज़त ईअं न वठणु खपे मुंहिंजे ख्याल में त बेहतरीन कलाम थी वञे अवां जे आवाज़ में छा ख्याल है बख्तावर सो माइक बख्तावर जे हवाले ऐं व्यूवर्स उम्मीद है तव्हांखे ही प्रोग्राम तमामु घणो पसंदि आयो हूंदो ऐं मां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदी हलां त सारंग मेलो अवां टेलीनोर जे तरफ़ां पेश कयो पियो वञे सिंध टीवी जे सहकार सां मां इनखे वञी सघो था स्क्रीन ते त बिल्कुलु मां ॾिसंदो बट जेकॾहिं लाइव वञी ॾिसंदो त कुझु शयुनि में लाइव इलाही घणो मज़ो ईंदो आहे लाइव असां इलाही घणो शयुनि खे इंजॉय कंदा आहियूं सो टेलीनोर सारंग मेलो नवाबशाह HM ख्वाजा म्यूज़ियम में 4 सितंबर ते मुनक़िद कयो वेंदो अवां पाण बि वञो पंहिंजी फैमिली सां गॾु वञी अवां इंजॉय करे सघो था ऐं इन खां अलावा डिटोल मेगा म्यूज़िकल शो जेको मुनक़िद कयो वेंदो जेकबाबाद में ऐं 3 सितंबर ते नुमाइश क्राउन जेकबाबाद में ऐं डिटोल जा जेकॾहिं के बि ख़ाली साबुण जा रेफर खणी अवां
उते वेंदो त अव्हांखे टिकट बिल्कुलु फ्री मिलंदी, अव्हां फ्री में उन मेले खे एंजॉय करे सघो था, मेलो ॾिसी सघो था। पर जेकॾहिं अव्हां ख़ाली रेफर न खणी वेंदो त पोइ अव्हांखे एंट्री मिलणु इलाही मुश्किल थी वेंदी, जेकॾहिं मिलंदी बि त पोइ अव्हांखे उनजे लाइ बजट ज़ाया करणी पवंदी। सो यकीनन कोशिशि इहा ई कयो त डिटोल जा अव्हां 2 ख़ाली रेफर पाण सां गॾु खणी वञो त जे आसानीअ सां आराम सां अव्हांखे एंट्री मिली वञे। सो इंशाल्लाह कोशिशि कंदासीं त सुभाणे नवनि महिमाननि सां गॾु ऐं प्रोग्राम में कुझु नओं रंग खणी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत थियूं। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। सो इंशाल्लाह सुभाणे मुलाक़ात थींदी। मूंखे बि ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय, गॉड ब्लेस यू। एंड आख़िरी कलाम अव्हांजे आवाज़ में। व्यूवर्स अव्हां सभिनी जे लाइ एंजॉय कजो जी। मंझाई मंझमड़े पधरना सिपे जिन सांस भी तीत जो वायरू सूफी जे सोज साज के समझा तड़ुआ साज के समझा तड़ुआ मैंने इश्क जे अंदाज के समझा तड़ुआ मैंने इश्क जे अंदाज के समझा तड़ुआ सूफी जे सोज साज के समझा तड़ुआ सूफी जे सोज